बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, माया हक़ अली नारे जो साथियों, अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो आहे सिंधी ग्रामर। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अॼुकल्ह PhD ऐं JST टीचर्स जी नौकरियुनि जे हिसाब सां इश्तिहार गर्दिश में आहे ऐं जेको IB हिन टाइम ते सिलेबस ॾिनो आहे उन में इहो वाज़े थो थिए त हिन दफ़े सिंधी सब्जेक्ट खे ऐं सिंधी अदब खे तमामु घणो फोकस कयो वियो आहे ऐं काफ़ी साथी आहिनि जेके हिन टाइम ते मुख़्तलिफ़ CSS जा या कमीशन जा इम्तिहान तयारीअ हेठि कंदा रहिया आहिनि। उन्हनि खे जेके बि टॉपिक या सब्जेक्ट आहिनि उहे घणी भाङे अंग्रेज़ी पढ़ण जो तजुर्बो आहे। तमामु घटि साथियुनि खे सिंधी ग्रामर खे ऐं उन्हनि जे लफ़्ज़नि खे मुकमल बुनियादी तरह ताईं इल्मु आहे ऐं ॼाण आहे। अॼु असां सिंधी ग्रामर खे इन ई वजह जे करे गुफ़्तगू जे हेठि आणियूं था पिया, छो त काफ़ी साथियुनि रिक्वेस्ट कई आहे त सर असांखे सिंधी ग्रामर ते कुझु ॼाण या इल्मु मुहैया कयो वञे। हीउ जेको असांजो लेक्चर आहे इन में असां ख़ासि तौर ते ग्रामर छा आहे, अखर लफ़्ज़ ऐं जुमिले जी वस्फ़ ऐं ॻाल्हाइण जा जेके 8 लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी मुकमल बारीकी सां, यानी उन्हनि जी हिकु हिकु लफ़्ज़ जे बुनियाद ते असां वज़ाहत तलब कंदासीं त जीअं असांजो कॉन्सेप्ट तमामु बहितर अंदाज़ में क्लियर थी वञे। अचो सभ खां पहिरियों त ग्रामर छा आहे उन ते तबसरो कयूं। ग्रामर दरअसल कंहिं बि ॿोलीअ खे सही अंदाज़ में ॻाल्हाइण ऐं लिखण जे क़ाइदनि ऐं उसूलनि खे चइबो आहे। जेकॾहिं असां चऊं त ग्रामर ॿोलीअ जो ज़ेवर आहे त इहो बि घटि न हूंदो, छो त बग़ैर ग्रामर जे कंहिं बि ॻाल्हि जी बीहक ऐं मक़सद खे सम्झणु तमामु मुश्किल हूंदो आहे। ग्रामर ॻाल्हियुनि जी सूंहं खे वधाए थी। ग्रामर खे सिंधीअ में व्याकरण चइबो आहे ऐं अरबीअ में इल्मु सर्फ़ व नहू सॾियो वेंदो आहे। घटि साधन खे ख़बर आहे त ग्रामर सिंधी लफ़्ज़ न आहे, सिंधीअ में ग्रामर खे असां व्याकरण चवंदासीं। हाणे अचो त अॻिते असां इन ग्रामर जी कुझु वज़ाहतुनि ते हलूं। सभ खां पहिरियों जेको बुनियादी सुवालु बणिजे थो उहो आहे अखर छा आहे ऐं अखर जा घणा क़िस्म थियनि था। दरअसल अलिफ बे जी 52 निशानियुनि मां हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। जीअं मिसाल अल्फक, बेबदक, बेबुक, यानी जेके बि इहे अलिफ बे जा अखर आहिनि उन मां हर हिकु निशानी अलॻि अलॻि जे तौर ते हिकु अखर या हरफ़ तरी वञे थी। अखर जा बुनियादी तरह 2 क़िस्म थियनि था। हिकिड़ो हर्फ़ इल्लत, जंहिंखे असां अंग्रेज़ी में वावेल सॾींदा आहियूं। हर्फ़ इल्लत छा आहे अचो उन ते डिस्कस कयूं। उहे अखर जेके लफ़्ज़नि में हर्फ़ सही जी मदद लाइ इस्तेमालु थियनि ऐं पंहिंजो मुकमल आवाज़ न ठाहिनि उन्हनि खे हर्फ़ इल्लत चइबो आहे। मिसाल अलिफ, वाव ऐं ये, इहे 3 उहे अखर आहिनि जिन खे असां सिंधी ॿोलीअ जे लिहाज़ सां हर्फ़ इल्लत यानी वावेल लफ़्ज़नि अखरनि में शुमार कयूं था। कुझु जायुनि ते ज़ेर, ज़बर, पेश ऐं मद जेका हूंदी आहे उहा बि हर्फ़ इल्लत जे तौर ते फुनियादी वञे थी पई। हर्फ़ इल्लत खां पोइ जेको असांजो ग्रामर जो ॿियो अहम हिसो आहे उहो आहे हर्फ़ सही, यानी उहे हर्फ़ या अखर जेके इस्तेमाल में पंहिंजो मुकमल आवाज़ ठाहिनि उन्हनि खे हर्फ़ सही चयो वेंदो आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में कॉन्सोनेंट चवंदा आहियूं। मिसाल बे, बे, ख़ौफ़ वग़ैरह, यानी अलिफ बे में 49 अखर हर्फ़ सही आहिनि, यानी 3 अखर असांजा हर्फ़ इल्लत में शुमार थियनि था पिया ऐं उन्हनि सां गॾु 4 जेके निशानियूं असां पढ़ियूंसीं ज़ेर, ज़बर, पेश, मद, जॾहिं त उन्हनि खां अलावा जेके 49 अखर आहिनि उहे असांजा हर्फ़ सही यानी कॉन्सोनेंट अखरनि में शुमार थियनि था पिया, जेके पंहिंजो आवाज़ ठाहिनि था, पंहिंजी बीहक ठाहिनि था पिया। साथियों, हाणे अचो त लफ़्ज़ ऐं जुमिलो छा आहे उन ते गुफ़्तगू कयूं। लफ़्ज़ दरअसल अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंजी मुकमल माना निकिरे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल जे तौरु हिते कुझु अखर कया विया आहिनि मीम, सीन, जीम ऐं दाल। जॾहिं असां हिननि खे मिलायूं था त लफ़्ज़ ठहे थो मस्जिद, ऐं मस्जिद हिकिड़ी जाइ आहे जिते नमाज़ पढ़ी वेंदी आहे, यानी हिन जो मतिलबु यानी माना निकिरे थी। ऐं उन खां पोइ ॿियो आहे अलिफ, नून ऐं बे। इहे 3 अखर जॾहिं मिलायूं था त हिन जो जेको लफ़्ज़ ठहे थो उहो थो ठहे अंब, यानी हिकिड़े मेवे जो नालो आहे जंहिंखे खाधो वेंदो आहे। यानी ही उहे अखरनि जा मेड़ आहिनि, अखरनि जो इज्तिमाही मजमू आहिनि जिन जा लफ़्ज़ ठहनि था, जिन जी माना हूंदी आहे। जेकॾहिं को अखरनि जो मेड़ हुजे ऐं उन्हनि जी काई माना न ठहे त उनखे कॾहिं बि असां लफ़्ज़ न चवंदासीं, छो त लफ़्ज़ जी वस्फ़ जे बुनियाद ते उन जा 2 हिसा आहिनि। हिकु त उहो अखरनि जो मेड़ हुजे ऐं ॿियो उनजी का न का मुकमल माना निकिरे, उनखे असां लफ़्ज़ चऊं था। लफ़्ज़ खां पोइ आहे असांजो जुमिलो, यानी अहिड़ो लफ़्ज़नि जो मेड़ जंहिं मां हिकु मुकमल मक़सदु ठहे या मतिलबु निकिरे उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल हिते कुझु लफ़्ज़ रखिया विया आहिनि। हाणे ही हिते लफ़्ज़नि जो मेड़ ॾेखारियो वियो आहे, सलीम सबक़ पढ़ाए थो। अहिड़े तरह सां वरी हेठां ॿियो जुमिलो आहे, असलम क्रिकेट खेॾे थो। ही लफ़्ज़नि जा मेड़ आहिनि जंहिंजे आख़िर में फुल स्टॉप ॾिनो वियो आहे, इन्हनि खे असां हिकु मुकमल जुमिलो चऊं था पिया। हाणे अचो अॻिते, हिते हिकु 2 क़िस्म जा इल्म तव्हांजे साम्हूं रखिया विया आहिनि। हिकु आहे इल्म सर्फ़ ऐं ॿियो आहे इल्म नहू।
हाणे अचो इल्मु सर्फ़ छा आहे उनखे पढ़ूं। इल्मु सर्फ़ खे अंग्रेज़ी में एटेमोलॉजी चयो वेंदो आहे, यानी इल्मु सर्फ़ लफ़्ज़नि जी टोड़ या शेद या अखरनि ऐं लफ़्ज़नि जी बनावट बाबति उसूल ऐं क़ाइदनि खे चइबो आहे, जीअं इश्तिक़ाक़ वग़ैरह। जिन साथियुनि इश्तिक़ाक़ पढ़िया हूंदा उनखे ख़बर आहे त इश्तिक़ाक़ लफ़्ज़ जॾहिं मुख़्तलिफ़ हिसनि में टोड़े करे उनजी माना खे वठंदा आहियूं त असां उनखे टोड़े उनजा शेद वग़ैरह कढी करे असां उनजी माना सेट कंदा आहियूं या माना नोट कंदा आहियूं। अहिड़नि क़िस्मनि जे इल्म खे असां इल्मु सर्फ़ चवंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो आहे इल्मु नहू, जंहिंखे अंग्रेज़ी में साइंटेक्स चयो वञे थो। लफ़्ज़ नहू जी माना आहे दस्तूर या रीत, यानी उहे उसूल या क़ाइदा जिन मां ख़बर पवे त जुमिला कीअं ठाहिजनि ऐं जुमिले में जुदा जुदा लफ़्ज़नि जो हिक ॿिए सां कहिड़ो तालुक़ु आहे त उनखे इल्मु नहू चइबो आहे। हाणे इल्मु सर्फ़ ऐं इल्मु नहू खां पोइ अचो अॻिते असां ॻाल्हाइण जे 8 लफ़्ज़नि जी मुकमल वज़ाहत जे तरफ़ ॾियणु, जिन में सभ खां पहिरियों आहे नाउन, जंहिंखे असां सिंधी में इस्म चवंदा आहियूं। ॿियो आहे प्रोनाउन, जंहिंखे ज़मीर चऊं था। एडजेक्टिव, यानी जंहिंखे सिफ़त चऊं था। वर्ब, जंहिंखे असां इंग्लिश में वर्ब था चऊं त सिंधी में फ़ेल चवंदा आहियूं। एडवर्ब, यानी ज़र्फ़। प्रीपोज़िशन, जंहिंखे सिंधी में हर्फ़ जर चयो वञे थो। कंजक्शन, जंहिंखे असां हर्फ़ जुमिलो चऊं था। इंटरजेक्शन, जंहिंखे असां हर्फ़ निदा चऊं था। हाणे इस्म छा आहे, अचो उन ते कुझु गुफ़्तगू कयूं। इस्म लफ़्ज़ जी माना आहे नालो। उन करे अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं बि माण्हूअ, शइ, जाइ, कमु, हालत, ख़ासियत ऐं जानदार जो नालो हुजे उनखे इस्म चइबो आहे। यानी जेकॾहिं असां मिसालनि में फोकस कयूं त कुझु माण्हुनि जा नाला थियनि था, जीअं अनवर अली आहे, मोहम्मद नवाज़ आहे, सलमा आहे, रशीद आहे। अहिड़े तरह सां शयुनि जा नाला किताब, कुर्सी, गिलास, शीशो वग़ैरह। जाइनि जा नाला मस्जिद, इस्पताल, घर, स्कूल, दुकान वग़ैरह। कमनि जा नाला लिखणी, करणी, घुमणी, पढ़णी। हाणे इहे बि नालनि में शुमार थियनि था। ॾिसो, जीअं हिकिड़ो जुमिलो चऊं असां त असलम जी लिखणी ॾाढी भली आहे। हाणे हिते लिखणी हिकिड़े नाले जे सूरत में इस्तेमालु थियो आहे, त अहिड़नि लफ़्ज़नि खे बि असां कमनि जे नालनि में शुमार कयूं था। हालतुनि जा नाला अमीरी, मिसकिनी, ग़रीबी, मुफ़लिसी वग़ैरह। ऐं ख़ासियतुनि जा नाला जिन में होशियारी, चालाकी, ईमानदारी या बहादुरी वग़ैरह अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ उहे ख़ासियतुनि जे नालनि में शुमार थियनि था। ऐं जानदारनि जा नाला जीअं बकरी आहे, मेंह आहे, गऊं आहे, शींहं आहे, कबूतर वग़ैरह वग़ैरह। माना इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे समूरनि में लफ़्ज़नि में तव्हां ॾिसंदव त कंहिं न कंहिं शइ जो नालो थो ज़ाहिर थिए। त अहिड़नि नालनि खे असां इस्म चवंदा आहियूं, छो त इस्म जी लफ़्ज़ी माना ई नालो आहे। सो कंहिं बि शइ जो जेकॾहिं को नालो हूंदो त उहो सम्झो उन शइ जो इस्म शुमार थींदो। उन खां पोइ आहे ज़मीर। ज़मीर लफ़्ज़ जी माना आहे अंदर वारो या लिकल या वरी दिलि। यानी ग्रामर जे लिहाज़ सां अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में इस्म जे बदिरां कमु अचनि या ॻाल्हाइण में इस्म जी जाइ ते इस्तेमालु कया वञनि उन्हनि खे ज़मीर चइबो आहे। मिसाल, आउं, मां, मूं, असां, असीं, तूं, तव्हां, तव्हीं, हूअ, हू, उहे, हुनजो, मुंहिंजो वग़ैरह। मिसाल, जेकॾहिं मां चवां असलम मानी खाए थो, त असलम लफ़्ज़ खे कटे करे मां चवां हू मानी खाए थो, त असलम जी जाइ हू लफ़्ज़ इस्तेमालु कयो। इन करे इहे लफ़्ज़ ज़मीर शुमार थिए थो पियो ऐं इनखे ज़मीर सॾियो वेंदो। यानी अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जी जॻह खे तब्दील करे उन जी जाइ ते इस्तेमालु थियनि ऐं कमु अचनि त उनखे असां ज़मीर चवंदासीं। उन खां पोइ आहे सिफ़त। हाणे सिफ़त जी लफ़्ज़ी माना आहे तारीफ़, साराह या वाखाण। इन करे ग्रामर जे लिहाज़ सां अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, अवगुण, क़िस्म, अंदाज़, मिक़दार या क़द बयानु कनि उन्हनि खे सिफ़त चइबो आहे। मिसाल, जेकॾहिं असां सिफ़त जे लिहाज़ सां गुणनि में शुमार थियूं था त गुणनि में असां ॾिसंदासीं लफ़्ज़ ईंदा सुठो, ईमानदार, शरीफ़, मेहनती, तिखो वग़ैरह। हाणे ही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके गुण वारी यानी तारीफ़ी सनफ़ूं इस्तेमालु थियनि थियूं। अवगुण यानी जेका कंहिं शइ जी बुराई ज़ाहिर थिए। जीअं मिसाल, अवगुण उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जीअं ख़राबु, सुस्त, निभागो, बेईमान, जॾो वग़ैरह। हाणे ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके अवगुण लफ़्ज़नि में शुमार थियनि था। क़िस्म वरी, हाणे क़िस्म असां लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जीअं शिकारपुरी, सिंधी, ईरानी या कोकड़ी वग़ैरह। जीअं असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, इहा शिकारपुरी अचार आहे, यानी ही हिकिड़ी क़िस्म जी कैफ़ियत खे ज़ाहिर करे थी पई, त इहे लफ़्ज़ बि सिफ़त में शुमार थियनि था। उन खां पोइ आहे अंदाज़, यानी 1, 20, 5, 15 वग़ैरह। हाणे ही लफ़्ज़ सिफ़त जे अंदाज़ कैफ़ियत सां वाबस्ता आहिनि। उन खां पोइ आहे मिक़दार, यानी हल्को, गौरो, घाटो, शिड्रो वग़ैरह। ही लफ़्ज़ असांजा मिक़दार में शुमार थियनि था। ऐं उन खां पोइ सिफ़त जे क़द में जॾहिं असां अचूं था त इहे लफ़्ज़ वरी हिन लफ़्ज़नि में ज़ाहिर थींदा, टिघो, बिंदरो, विचोलो, वॾो, नंढो, ऊचो वग़ैरह। हाणे इहे लफ़्ज़ बि असांजा सिफ़त में शुमार थियनि था। यानी अहिड़ा लफ़्ज़ जेके गुण हुजनि, अवगुण हुजनि, क़िस्म हुजनि, अंदाज़ हुजनि,
मिक़दार जॾहिं क़द हुजनि उहे असांजा सिफ़त में शुमार थींदा। सिफ़त खां पोइ आहे फ़ेल। हाणे फ़ेल जी लफ़्ज़ी माना आहे कमु। इन करे ग्रामर में फ़ेल उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में हुअणु, करणु, सहणु, थियणु, पवणु वग़ैरह जी माना ॾेखारे त उनखे असां फ़ेल चवंदासीं। मिसाल हुअण वारी कैफ़ियत जॾहिं असां ॾिसूं था, आहे, आहिनि, हो, हुआ, हूंदो, हुजे हा वग़ैरह। हाणे ही माना जुमिले में कंहिं न कंहिं शइ जे हुअण जो अहसासु ॾियारनि था पिया। उनखां पोइ आहे करणु, कंदो, कंदा, कंदियूं, कयो, कनि था वग़ैरह। हे वरी कंहिं शइ जे करण जो अहसासु ॾियारनि था जुमिले में। उनखां पोइ आहे सहणु, यानी मारियो, कुठो, फाड़ियो, टोड़ियो, चीरियो वग़ैरह। हाणे ही लफ़्ज़ जुमिले में सहप जो इशारो ॾेखारनि था पिया। थियणु, थियो, थींदा, थी, था, थींदे, थियनि थियूं वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ आहे पवणु, पयो, पवंदो, पवंदा, पवनि था ऐं पवे थो वग़ैरह। हाणे ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके जुमिले में कंहिं न कंहिं कम खे ज़ाहिर कनि था। इन करे इन्हनि समूरनि खे असां लफ़्ज़नि खे असां फ़ेल चऊं था ऐं इन्हनि खे फ़ेल जी सुञाणप सां सुञातो वञे थो। उनखां पोइ आहे ज़रफ़। ज़रफ़ जी लफ़्ज़ी माना आहे थाम। इन करे ग्रामर जे लिहाज़ सां अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में फ़ेल, सिफ़त ऐं ॿिए ज़रफ़ सां लॻनि ऐं वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु, नाकार, हाकार जी माना ॾेखारनि उन्हनि खे ज़रफ़ चइबो आहे। मिसाल वक़्तु। हाणे वक़्त में अॼु, काल्ह, सुभाणे, नेठि, आख़िर, पोइ वग़ैरह अचनि था। जाइ में अंदरि, ॿाहिरि, हेठि, मथे, जिते, किथे, हुते वग़ैरह। हाणे ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं न कंहिं जाइ जे तरफ़ इशारो हुजनि था। उनखां पोइ रीत, होरियां, ॾाढियां, मस मस, ख़्वामख़्वा वग़ैरह। उनखां पोइ क़दुर में अचे थो तमामु, ॾाढो, सख़्तु, घणो वग़ैरह। ऐं नाकार में अचे थो न, नको, कोन, कोन्हे, कीन वग़ैरह। ऐं हाकार में हा, हाओ वग़ैरह। यानी ही जेके लफ़्ज़ आहिनि इहे असांखे कंहिं न कंहिं सूरत में ज़रफ़ जे लफ़्ज़नि जो इशारो ॾियनि था। इन करे असां हिननि समूरनि लफ़्ज़नि खे ज़रफ़ सॾियूं था पिया। उनखां पोइ हरफ़ जर। हाणे हरफ़ जर जी लफ़्ज़ी माना आहे भर वारो या ज़ेर ॾींदड़। इन करे ग्रामर जे लिहाज़ सां उहो लफ़्ज़ जेको इस्म या ज़मीर जे पुठियां अचे ऐं उनजो लाॻापो ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारे उनखे हरफ़ जर चइबो आहे। मिसाल वटि, ते, जा, जो, जूं, संदो, संदा, संदियूं, में, मंझि, मंझां, ॾे, ॾां वग़ैरह। हाणे ॾिसो साथियो ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंखे असां हरफ़ जर चऊं था पिया। हाणे इहो कीअं थींदो? मिसाल जेकॾहिं मां चवां असलम वटि हिकु किताबु आहे। हाणे जेको वटि लफ़्ज़ आहे इहो असलम सां कंहिं शइ जे ॻाढापो ॾेखारे थो, कंहिं शइ जो हुन सां लिंक ॾेखारे थो। इन करे इनखे असां हर्फ़ जर चवंदासीं। या साॻे नमूने सां टेबल ते पेन पई आहे। त हाणे हीअ जेका ते आहे इहा कंहिं शइ जो ॻाढापो टेबल सां ॾेखारे थी पई। इन जे करे असां हिन ते खे बि हर्फ़ जर चवंदासीं। या असां चऊं में, क्लास में शागिर्द वेठा आहिनि। हाणे में जेका आहे कंहिं शइ जो क्लास सां तालुक़ु ॾेखारे थी। इन जे करे हीउ लफ़्ज़ बि असांजो हर्फ़ जर में शुमार थिए थो। यानी अहिड़ा लफ़्ज़ जेके ज़मीर जी या इस्म जे पुठियां अचनि ऐं उन्हनि जो लाॻापो कंहिं न कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारनि, माना ॿिए खे लफ़्ज़ खे हिन सां ॻंढनि, त उन्हनि खे असां हर्फ़ जर चवंदासीं। उनखां पोइ अचो हरफ़ जुमिलो। हाणे जीअं असां हरफ़ जर खां पोइ हिते हरफ़ जुमिले जी ॻाल्हि कयूं था त काफ़ी यकीनन ही अहिड़ा लफ़्ज़ हूंदा जेके जुमलनि खे पाण में ॻंढींदा या जुमलनि सां हिन जो तालुक़ु हूंदो। बिल्कुलु। हाणे अचो पहिरियों हरफ़ जुमिले जी लफ़्ज़ी माना आहे ॻंढींदड़ या जुदा कंदड़। हरफ़ जुमिलो उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में ॿिनि लफ़्ज़नि, जुमिले जे ॿिनि भाङनि या ॿिनि जुमलनि खे पाण में मिलाए या ॻंढे या वरी जुदा करे थो। त अहिड़नि लफ़्ज़नि खे असां हरफ़ जुमिलो चवंदासीं। मिसाल त, बे, पर, ऐं, जेकॾहिं, तंहिं करे, छाकाणि त वग़ैरह। हाणे ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन खे असां हरफ़ जुमिलो चऊं था। हाणे कीअं चऊं था पहिला ॾिसो। जेकर हाणे मां चवां असलम ऐं अकबर रांदि खेॾनि था, त हाणे असलम ऐं अकबर खे जेके ॻंढे थो पियो उहो ऐं थो ॻंढे पियो। असलम ऐं अकबर रांदि खेॾनि था। अहिड़े तरह सां वरी जेकर असां हिन पर लफ़्ज़ खे इस्तेमालु खणूं, मां तुंहिंजे घर आयो हुयसि पर तूं मूंसां कोन मिले। माना हाणे हिते तव्हां ॾिसो त पर ॿिनि जुमलनि जे भाङनि खे या ॿिनि जुमलनि खे पाण में मिलाए थो। हथियो इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे असांजा हरफ़ जुमिले में शुमार थियनि था।
हाणे अचो हरफ निदा छा आहे उन ते कुझु गुफ़्तगू कयूं। निदा जी माना आहे सॾु करणु, यानी जुमिले खां निदियल यानी अलॻि शइ। जेकॾहिं ग्रामर जे लिहाज़ सां ॾिसूं त हरफ निदा उहो लफ़्ज़ आहे जंहिंमां सॾु, ख़ुशी, अरमान, अजब, कावड़ या सुध जी माना ज़ाहिर थिए, उनखे असां हरफ निदा चवंदासीं। मिसाल सॾ में जेकॾहिं असां लफ़्ज़ खणूं था, ओ, अड़े, अदा, हेॾे, हलो वग़ैरह, ही अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं न कंहिं शइ खे सॾ जी सूरत में इस्तेमालु कंदा। ओ भाऊ हेॾे त अचु, हाणे तव्हां ॾिसो त हिते ओ भाऊ में ओ जेको आहे हिकिड़ो इशारो थियो सॾ वारी कैफ़ियत। अड़े भाउ, इहो विढ़ण जो अंदाज़ ग़लति आहे तव्हांजो। हाणे हिते अड़े लफ़्ज़ तव्हां ॾिठो त माना असांखे कंहिं इशारे सॾ मुखातिब वारी कैफ़ियत खे इस्तेमालु थियो। उन खां पोइ ख़ुशी, वाह वाह, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह वग़ैरह। हाणे ही वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं शइ जी ख़ुशीअ खे ज़ाहिर कनि था। उन खां पोइ अरमान, अफ़सोस, अबोल, हाय हाय, घोड़ाड़े, माना ही वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं शइ जे अरमान खे ज़ाहिर कनि था। उन खां पोइ आहे अजब, यानी मार, भले, हाँ वग़ैरह। यानी ही वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके वरी कंहिं शइ जो अजब ज़ाहिर कनि था, ताजुब विझण जी कैफ़ियत ज़ाहिर कनि था। कावड़ में वग़ैरह। यानी ही वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं बि कैफ़ियत में कावड़ जो इज़हार कनि था। ठीकु आहे, माना ही साथियो तव्हां नोट कयो त जेके लफ़्ज़ आहिनि इहे कंहिं शइ खे मुखातिब थियण जे लाइ, सॾु करण जे लाइ, या कंहिं शइ खे उन खां अलॻि ॾेखारण जे लाइ माना इस्तेमालु थियनि था। इन करे हिनखे असां हरफ निदा चऊं था। ऐं ॿी हिकिड़ी इम्पॉर्टेंट अहम ॻाल्हि तव्हांजे लाइ इहा बि आहे त हरफ निदा जे लफ़्ज़ अॻियां हीअ निशानी ज़रूरी ईंदी आहे। हीअ निदा जी निशानी आहे। जॾहिं बि जिते बि को लफ़्ज़ इस्तेमालु थींदो त उन जुमिले में ही हरफ निदा वारी जेका लफ़्ज़ जी कैफ़ियत आहे उन जे अॻियां हीअ निदा जी निशानी हुजे। ऐं जंहिं जॻह ते हीअ निदा निशानी इस्तेमालु थियल हुजे कंहिं लफ़्ज़ सां गॾु त सम्झी वञो उहो यकीनन हरफ निदा जो लफ़्ज़ आहे। साथियो, ही हुया ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ ऐं बुनियादी ग्रामर जूं कुझु शयुनि जूं वसूं जेके तव्हांजे साम्हूं पेश कयूंसीं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम असां इस्म जा बि जेके क़िस्म आहिनि, सिफ़तुनि जा क़िस्म आहिनि, ज़मीर या फ़ेलनि जा क़िस्म आहिनि, या जेके बि ॻाल्हाइण जा लफ़्ज़ आहिनि उन जे क़िस्मनि ते गुफ़्तगू कंदासीं। छो त अक्सर साथियुनि अंग्रेज़ीअ में त वर्ब ऐं वर्ब जा टाइप्स पढ़िया आहिनि। जीअं मिसाल जेकॾहिं तव्हांखे को जुमिलो ॾिनो वञे, चयो वञे फ़ेल मुतअदी छा आहे, फ़ेल मजहूल छा आहे, त यकीनन असां परेशान थींदासीं छो त इहे लफ़्ज़ असां कॾहिं न पढ़िया आहिनि। हाणे नेक्स्ट टाइम जेको असांजो जेको ॿियो टॉपिक हूंदो जंहिं ते असां ग्रामर जो मौज़ूअ कंटिन्यू कंदासीं उहो हूंदो इन ॻाल्हाइण जे 8 लफ़्ज़नि जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि जी वज़ाहत मिसालनि सां पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त।